ओके। ज़हर जो ॾे न तूं दड़को असांखां छा ॿुधो आहे, असां साकी पियूं पिया था तुंहिंजे सूरन सुंदी सुतड़ी, वरी झूठो लॻो अहिड़ो समूरा फट पिया उखड़ी, चिकियल हुआ चाक हसरत जा वरी ॿीहर पिया उखड़ी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा मोती खणी आउं तव्हांजो बा मजाली चरवार हिन वक़्तु पंहिंजे ई आशाने ते मौजूदु आहियां। अॼु जीअं त तव्हांखे मूं ॿुधायो त मूं वटि ॿ नाले वारा शाइर अदीब दोस्त वेठा आहिनि, साईं मोहम्मद यूसुफ सोलंकी साहब, उन जो बि इंटरव्यू कयो अथऊं। ऐं ॿियो असां वटि अलाए केतिरो छा आउं ॿुधायां, केरु तारीफ़ जो मोहताज कोन्हे, ऐं पाण शाइर कंपेयर, पर ॿियो भले छा छा घणो कुझु आहे जेको आउं हिते ॿुधाइण खां क़ासिर आहियां। बशीर उडे जो यकीनन तव्हां सभिनी दोस्तनि जो ॿुधल हूंदो FM 92 ते जॾहिं प्रोग्राम आईना आई अक्सर हलंदो हो ऐं अंदरि जा एहसास हलंदो हो, यादूं विसरण कोन प्रोग्राम हलंदो हो। ऐं बशीर खे हिन मंज़िल ते FM 92 पहुचायो ऐं अॼु माशाल्लाह सिंध जो हिकिड़ो वॾो नालो आहे, अॼु उहो असां वटि मौजूदु आहे ऐं तव्हांखे उन सां तारीफ़ करायूं था ऐं उन सां कचहरी करायूं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, तव्हां पंहिंजे हिन नंढी कचहरी जे प्रोग्राम में मूंखे सॾियो ऐं तव्हांजो थोराइतो आहियां। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तो जिन लफ़्ज़नि में, जिन एहसासनि सां, जिन अल्फाज़नि में मूंखे भेटा ॾिनो, यादि कयो। हिकु त असांजो साईं सीनियर उस्ताद बि आहे, एजुकेशन डिपार्टमेंट जे हवाले सां उस्ताद रहिया आहिनि, शाइरी जे हवाले सां साईं उस्ताद रहिया आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो जनमु ॿ कोन थींदो तंहिंखां अॻे साईं शाइरी जे हिन दुनिया में, सो बल्कि रुॻो ख़ाली शाइर त अॼुकल्ह ॾिसो न हर ॿियो माण्हू तव्हांखे शाइर मिलंदो, पर आउं चवां थो त हिन दौर में ख़ासि तौर ते हर माण्हू शाइर आहे। पोइ लिखे थो, ज़रूरी न आहे त हुन में तव्हांखे ओतिरा उहे ख़्याल पुख़्ता नज़र अचनि। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हांजो वॾो वक़्तु नथो वठां ऐं जिन लफ़्ज़नि में तव्हां मूंखे यादि कयो बजाए सां तव्हांजो थोराए साईं वॾी महिरबानी। पहिरीं हाणे दोस्तनि खे पंहिंजो तारीफ़ करायो जेके तव्हांखे, हूअं त तव्हां कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहियो, पर वरी बि हिकिड़ो ॻोठ जे शहर जे इलाइक़े जे हवाले सां ऐं पंहिंजी तइलीम जे हवाले सां, पंहिंजे कमकार जे हवाले सां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो पोइ पाण कचहरी खे अॻिते वधायूं। साईं महिरबानी। ऐं मुंहिंजो नालो बशीर अहमद, कास्ट ज़ात मुंहिंजी उडे जो, तेलकोट टंडो बागो, ज़िलो बदीन, ॻोठ सॼण उडे जो। रेडियो ते 2006 में ऐं रेडियो पाकिस्तान मिठी तां मूं शुरूआति कई। पोइ प्राइवेट FM आहे FM 92 नूरियाबाद, सो उते मूं तक़रीबन 13-14 साल कमु कयो। उन खां पोइ 2019 जे 1 जनवरी खां वठी ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां आहियां वाॻियल। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में उते बि कमु कयो आहे, सुबुह खां वठी ॿिया केतिरा सारा सुठा सुठा प्रोग्राम। सो बहरहाल ईअं रेडियो ते मूंखे दोस्तनि 2006 खां वठी ॿुधो आहे मुख़्तलिफ़ इन्हनि 2-3 चैनलनि ते। बाक़ी मुंहिंजो नंढो तारीफ़ आहे, तइलीम मुंहिंजी BA आहे, ॻोठ मुंहिंजो तलके टंडे बाईअ में आहे, लाड़ जो इलाइक़ो आहे, सादो सुधो नंढो ॻोठ आहे, बसि अलाह जी महिरबानी आहे, गंज कुझु आहे। बिल्कुलु तव्हां हिकिड़ो लिखियो आहे त वरी के यादि तड़पायो, अहिड़े नमूने तव्हांजो हिकिड़ो नज़म आहे ऐं उहो बि असांखे ॿुधाइजो। ऐं हुन खां पहिरीं तव्हां इहो ॿुधायो त तव्हां शाइरी जी शुरूआति कॾहिं कई आहे, रेडियो पाकिस्तान या रेडियो FM ते वञण खां अॻु में या पोइ? साईं शाइरी मूं रेडियो ते तक़रीबन बचपन खां वठी 5-6 क्लास में पढ़ंदो हुउसि, तॾहिं मूं पहिरियों गज़ल सुगंध प्रोग्राम में लिखियो साईं माखन शाह रिज़वी खे। त असां कढी ॾियो। अच्छा, त साईं माखन शाह सुगंध प्रोग्राम कंदो ॾींहं जो 11 खां 12 ते हलंदो उहो प्रोग्राम। उन में मूं पंहिंजो लिखणु शुरू कयो, त उन में मुंहिंजो पहिरियों गज़ल मूं ईअं लिखी बग़ैर कंहिं माना जीअं साईं खे ॿुधंदो हुउसि, तव्हां आहियो ईअं शाइरी उन रेडियो तां ॿुधण खां पोइ मूंखे शौक़ु थियो त लिखां। थोरी इश्क जी ॻाल्हि हुई, पर हाणे एतिरो को वॾो इश्क कोन हो, माण्हू चइबो आहे हुन इश्क में दर्दनि में शाइर थी वियुसि। पोइ हिकिड़ो गज़ल लिखियो त हुकुम हलायां वज़न ॼमायां, वॾो एॾो को अमीर न आहियां, ख़ुदा जो ख़ल्क़िल अबालो माण्हू बिना पियो मोहबत फ़क़ीर आहियां। कंहिंखे पिरीअ सां छॾियां मिलाए, कंहिंजी मोहबत छॾियां भुलाए, कंहिंखे रिणनि में छॾियां रुलाए, नसीब जी का लकीर न आहियां। किरोड़ ॾींदा कॾहिं न खणंदुसि, मिली जे मोहबत ख़ुशि थी वेंदुसि। रुपए ते भायो छॾियूं रिछाए, रुपए ते रीछण वारनि मां न आहियां, नकी रुपए लाइ तगीर आहियां। पुछो मूंखां जे मुंहिंजो पतो था, उठे जो आऊं सॾायां सुहिणा, अवां हो जंहिंखे धिकारियो दर तां उहो ई साॻियो बशीर आहे। इहो मूं पहिरियों गज़ल लिखियो तॾहिं 6 क्लास में। अच्छा, रेडियो ते नशर थियो, पोइ ईअं लिखणु शुरू कयो, माना बचपन खां वठी शाइरी सां वाक़ुफ़। मतिलबु रेडियो साईं उन टाइम में मुंसलिक हुआ, पर लिखण पढ़ण जी हद ताईं। पढ़ण जी हद ताईं, बिल्कुलु सही। अच्छा, शाइरी में तव्हांजो को उस्ताद?
साईं शाइरी में मुंहिंजो उस्ताद माकन शाह रिज़वी साहिबु रेडियो जे हवाले सां साईं मूंखे सिखिया ॾिनी। साईं जे उन्हनि प्रोग्रामनि में मूं लिखियो त उन में मूंखे हुन इहो सम्झायो साईं ॿाहिरि छा आहे वज़न छा आहे ॿाहिरि हिज़त अमल मुतकारिफ़ हुनखे त घणो कुझु यादि हूंदो ऐं त हुन में एतिरो ॼाण हासिलु करे कोन सघे पर हुन पाबंदियूं मूंखे नज़मी पाबंदियूं ऐं ग़ज़ल जूं पाबंदियूं उहे सम्झाइनि भई हिते आउं जॾहिं उहो कचो हूंदोसि न पढ़ी सघंदोसि उनखे जेकॾहिं या लिखण में पोइ मूंखे चवंदो वाह हाणे जेकॾहिं हू तव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तव्हां ग़ज़ल लिखी हुनखे पढ़ो जिते तव्हांजी ज़ुबान अटके सम्झो त उते पंहिंजो वज़न तोड़े वियो आहे वरी पोइ ईअं मूंखे सम्झाईंदो। अच्छा हाणे शाइरी तक़रीबन माना बस जेको शाइर हूंदो आहे उन्हनि जे लाइ शाइरी उनखे सभु शाइरी पंहिंजी वणंदी आहे पर ख़ासि तौर ते तव्हांखे पंहिंजी शाइरी में कहिड़ी शाइरी वणे थी? मूं जेको बि जेके नज़म लिखिया आहिनि उन्हनि में मूंखे हिकिड़ो नज़म इहो जो तव्हां पहिरीं चयो वरी का यादि आहे तड़पी वरी को वक़्तु आहे जाॻियो थिया पे लाभ सारियुनि जा बिछो हो माल में भाॻियो असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो राॻियो असांजे रूह जी पोती सटे थो सूर सांझी। वाह वाह। असांजे रूह जी पोती सटे थो सूर सांझीअ जो अंदर में यादि ॼण जानी हुजे घाणो को कांझीअ जो ईं पीढ़े छॾे छाणे ख़ुशियुनि खे तेल जीअं ॿारे हयाती जेल जीअं खारे फुगा जे पंध खे आहियूं उते ई ओचितो हाणे अछा कारा गॾिया आहिनि उते ई ओचितो हाणे अछा कारा गॾिया आहिनि असां बसि महल खाबनि जा रुॻो ख़ाली अॼिया आहिनि असीं सादा सुदा माण्हू न की के ॻाल्हि मां ॼाणूं न की के चाल मां ॼाणूं कॾहिं के वक़्त जे फेरे कॾहिं के वक़्त जे फेरे कॾहिं के यार यारीअ में कॾहिं के सींद कारी में रुॻो लुचबा रहिया आहियूं पुराणी चोलड़ीअ वांगे दुखी ऐं धाबड़े विच में रुॻो कुटबा रहिया आहियूं ठहिया आहियूं रहिया आहियूं ग़रीबनि जी झुगी वांगे ठहिया आहियूं रहिया आहियूं ग़रीबनि जी झुगी वांगे न हिकिड़ी जा रहिया आहियूं लुड़ पाणी वॾा चोटा कची पटड़ी अछा ओटा कॾहिं को चंड जो ॾीओ कॾहिं को ओलड़ो अख जो विसारियो छो भला तो ज़मानो यादि कर साॻियो असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो राॻियो असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो मुंहिंजे ख़्याल में हमीद अंसारी जा के फनकार गायो बि हमीद अंसारी रवि दीपलाई ॿ टे फनकार मूंखे टीवी ते गायो आहे पर हमीद ॾाढो पंहिंजे हमीद अंसारी न पंहिंजो ख़ालिद किताबी ॾाढो सुठो गायो। अच्छा सही सही सही। अच्छा तव्हां मतिलबु जिन बि फनकार कयो हुननि में ख़ालिद किताबी खां वधीक उनजी लचक खे उनजी लाइन खे उनखे जी उफ़्तार खे उनजी गुफ़्तार खे एॾो मैच कयो आहे जे उन लेवल ते ॿिया कोन ॻाए सघिया। रवि दीपलाई मरूम जान छॾियो ॾाढो सुठो फनकार उनखे टीवी सन टीवी ते KTN ते ॾाढो सुठो गायो पर उन खां वधीक हिन ॾाढो सुठो गायो नंढो फनकार आहे वीचारो लाड़ जो पर ॾाढो सुठो गायो। अच्छा तव्हां जॾहिं FM 92 ते प्रोग्राम कंदा त तव्हां हिकिड़ो माण्हू ख़त लिखंदो मिटी जो माण्हू। जी हा। अच्छा उन मिटी जे माण्हू जे बारे में का तव्हांखे ख़बरचार पई? न बसि उहो ख़त कॾहिं इस्लामकोट जी उन में हिकु दफ़ो मूं ॾिठो त उनखे उतां जो जेको सो लॻल हुयो मोनोग्राम जेको ठपो पोस्ट ऑफिस उतां। अच्छा ॿियो हिकु दफ़ो वरी हिनखे जो छाछरे जो लॻो पियो माण्हू घुमंदड़ फिरंदड़ हो केरु हो पंहिंजो नालो कोन लिखी टोटल 24 ख़त आया 25 ख़त मूं कोन पढ़ियो भई 24 ख़त मुंहिंजा पढ़िया रेडियो ते। अच्छा 25 ख़त जॾहिं उन मूं ताईं पहुतो त उन टाइम में रेडियो खे 92 खे छॾे चुकियो पोइ रेडियो जी नशरियात महदूद थी वई। अच्छा वधीक उनजी गहराई में कोन वियुसि उनखे साम्हूं ख़त दोस्तनि अदबी ख़त लिखिया पर पोइ उनजी माना मुकमल जेका ॼाण चइजे उहा। अच्छा इन्हनि ख़तनि में तव्हांखे वॾी पज़ीराई ॾिनी? उन वॾी पज़ीराई ॾिनी उन में हिकिड़ो ख़त आहे जेको मूं पढ़ियो कोन उहो ॾाढो बहितरीनु ख़त। अच्छा उहो तव्हांखे पढ़णु घुरिजे छो कोन पढ़ियो? बसि उहो रेडियो त आऊं जे छॾे आयुसि पोइ रेडियो हैदराबाद ते अचण खां पोइ उनजी ख़त तवील हो कुझु मयार उन ख़त जो उन में उहो हुयो जे हुनखे आऊं 92 FM प्राइवेट ते पढ़ी सघे पई सरकारी रेडियो ते पॉलिसी जी पंहिंजी पॉलिसी आहे उनजी पॉलिसी इजाज़त कोन्हे त न पढ़ी सघे। अच्छा हाणे ही वरी तव्हां जेको हिकिड़ो पंहिंजा यूट्यूब चैनल वग़ैरह या फेसबुक ते इहे पंहिंजा चैनल ठाहियो उन्हनि हवाले सां तव्हां कॾहिं उन माण्हू जो ख़त कोन पहुतो? न उन ते कोन आयो त माना उहो इन में मूंखे लॻे थो उन सां कनेक्टेड कोन थिए सघे। सही सही माना उन वटि की लिखंदो त असां वटि का पहिरीं सहूलियत कान्हे हाणे सहूलियत गायो आहे मोबाइल जी सहूलियत कोन्हे। जंहिं टाइम में हुन लिखियो उन टाइम में रेडियो 92 बार्डर क्रॉस करे वञी परे मुल्क जे हथुनि ताईं पहुचंदो हुयो माना एॾी वॾी हुनजी असां रेंज हुई। हाणे उहा रेंज 92 जी कोन रही आहे घटिजी वई आहे तमामु महदूद थी वियो आहे इलाक़ाई नशरियात ताईं। सही हवाऊं अञा उनखे खणी अचनि थियूं पर हाणे माना उहा जेका रेंज हुई सा घटिजी वई वरी ॿिया रेडियो बि अची विया मुख़्तलिफ़ टावर अची विया पर हुन रेडियो जी बि रेंज हुई हुनजे लिखण जी बि रेंज हुई तॾहिं हिकिड़ो पंहिंजो दौर हो वरी जे टच मोबाइल अची वियो आहे फेसबुक जी दुनिया में सभु सलाह ॾी वियो आहे माण्हुनि जो रुझान ओॾां हलियो वियो आहे। अच्छा तव्हां जेको रेडियो ते तक़रीबन मुंहिंजी 10 सालनि खां मथे रेडियो सां रहिया आहियो? रेडियो खे 18 साल में तव्हां मुंहिंजी सम्झ में त हज़ारे शाइरनि खे पढ़ियो इलाही। तव्हांजी पसंदि जो शाइर?
नई चई में जेके अयूब खोसो आहे साईं त असांजो सीनियर आहे साईं जा मिलाई गज़ल पढ़िया साईं जो हिकिड़ो गज़ल मूंखे साईं सां मुंहिंजो तरह तलकात कोन हो बाय हैंड बाय नेम त सुञाणंदो पर बाय मुलाक़ात कोन हुई हाँ पोइ हिकिड़े दोस्त मूंखे गुल्ली शाह करीम खां बाक़ल ओड़े हिन ते हिकिड़ो साईं जो गज़ल मोकिलियो त उहो गज़ल मूं जेको पढ़ियो 92 ते सो तॾहिं मुंहिंजो प्रोग्राम हलंदो हुयो मुंहिंजे ख़्याल में त अंदरि जा अहसास राति जो 8 खां 10 बजे ताईं त उन मूंखे ॾाढो मुतासिर कयो न रुॻो मूंखे मुतासिर कयो पर उहो उन टाइम में जॾहिं पढ़ियो त रेडियो जी माइक तां हर ॿुधंदड़ जी दिलि में जाइ वलारे वियो नांग कारा जे ॾिसी ॾिस वार मुंहिंजे यार जा नांग कारा जे ॾिसी ॾिस वार मुंहिंजे यार जा चंड चोॾहीं जे ॾिसी ॾिस पार मुंहिंजे यार जा जे ॾिसी कातीअ बिना तूं कोस कासायन संदा पोइ ॾिस कयल धरसी खां धार मुंहिंजे यार जा वधीक मूंखे यादि कोन्हे पर इहो गज़ल मूंखे ॾाढो वणियो अयूब खसे जो जीअं सांझ थी आहे दीप ॿारे पोइ हलूं तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं तरस थोरो चंड पियो उभरे परियां यादि हिकिड़ीअ खे सुम्हारे पोइ हलूं अहिड़ा अहिड़ा गज़ल ऐं साईंदास साधू ॾाढो सुठो शाइर आहे शाइर में जेकॾहिं वेंदासीं त कुझु वरी दोस्त ईअं आहिनि जिन जी दिलि आहे भरियल सभु सुठो लिखनि था घाड़े जे हवाले सां पाबंदी जे हवाले सां रूबरू जी ॻाल्हि नथो कयां ईअं कोन्हे त साईं रूबरू वेठो आहे त आउं साईं जे लाइ हर भरू वधीक लफ़्ज़ ॻाल्हायां साईं ॾाढो सुठो गज़ल जो ॾाढो सुठो शाइर आहे साईं जे नज़म खां मूंखे साईं जो गज़ल ॾाढो सुठो लॻंदो आहे साईं जे नज़म जी गिरफ़ ओतिरी न आहे जेतिरी साईं जो गज़ल सुठो साईं ॿ टपो गज़ल लिखंदो आहे चंड में था लॻनि पार तुंहिंजा फिरी मूं मथां जे हटनि वार तुंहिंजा फिरी यार अॻियार मूं लाइ थींदा वञनि रोज़ वधंदा वञनि यार तुंहिंजा फिरी ॾिसो न केतिरो माना या असांखे चई अचण जो पोइ अचण जी ॻाल्हि विसरी वियुसि प्रिय बादशाह माण्हू मिलण जी ॻाल्हि विसरी वियुसि सुनाए लोक सारो थो सॼण सारे थो सभिनी खे सिर्फ़ु हिकु सोलंगी युसि पुछण जी ॻाल्हि विसरी वियुसि त हाणे इहा हुनजी हिकिड़ी पंहिंजी गज़ल जी एॾी वॾी अदायगी आहे एॾो गज़ल लिखणु मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे गज़ल तुंहिंजा ॾाढा भला आहिनि ऐं सिराकी पढ़ण में सभा कचो या तर्क तैलुक यार सारे तई किथे या मैं किथे ॿ दफ़ा साईं खां पुछी पोइ पढ़ियो मूंखे सिराकी सम्झ में ई कोन्हे अचे ज़ुबान कुतरजी थी वञे त मक़सदु हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ ज़रूरी न आहे त सभु माण्हू यूसुफ सोलंकी खे पसंदि कंदा हुजनि ज़रूरी न आहे त सभु माण्हू बशीर उडेजे जे आवाज़ ऐं कंपेरिंग खे पसंदि कंदा हुजनि माण्हू जा मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि ऐं माण्हू जे मन जी बि हिकिड़ी मौसम हूंदी आहे तव्हां ॾिसो कॾहिं तव्हांखे जेकॾहिं को गीत ट्रैक्टर ते तव्हां वञो पिया की तव्हां रस्ते में ट्रैक्टर वारो वॼाए पियो तव्हांजी दिलि चवंदी हिते बीहां इहो सॼो गीत ॿुधी वठां तव्हांजी दिलि खे छुहंदो पियो तव्हांखे माज़ीअ जो को महबूब लम्हो यादि ईंदो पियो वरी कंहिं टाणे ॿियो साॻियो गीत तव्हांजे सैरादीअ खां असां रेडियो ते कैसेट में वॼाए तव्हांजे पासे में रखूं था तव्हांजो मन करार में न हूंदो त न ॿुधो इहा तव्हांजे मन जी मौसम ते छॾियल आहे कॾहिं त भिचाई चयो न कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केर सतूं सारो ॾींहुं मुंहिंजो हीउ वांदे जाए न सारो ॾींहुं अहिड़ो ओठे भुॻिजी मूं पिरियां से नींहुं छिनण ख़ातिर न त इहा मन जे हिकु मौसम सां आहे शाइरी बि ईअं अथव त तव्हां लिखणु चाहींदो तव्हां कोन लिखी सघंदो कॾहिं कॾहिं लफ़्ज़ तव्हां वटि ईअं सिरकी ईंदा जीअं महबूब ज़ुल्फर मथां चाॾो पियो सरकंदी वञे जीअं को बकल जीअं को कंगो त उन्हनि ज़ुल्फनि मां सिरके हीअं तव्हां वटि लफ़्ज़ पाणे सिरकी ईंदा ऐं कॾहिं कॾहिं तव्हां लिखण जी कोशिशि कंदो तव्हां विछाईंदो तव्हां पना खणंदो गज़ल लिखूं था नज़म लिखूं था नसर लिखूं था कोन लिखंदो लफ़्ज़नि में तव्हां ओझल भिटाई साहिब जहिड़े माण्हू चयो न कॾहिं कॾहिं अहिड़ा नथो वणे पंहिंजी दिलि सां हुन माना शिकायत त मक़सदु त तव्हां लिखो था न तव्हां खां राति लिखराए थी का अखि लिखराए थी का मुर्क लिखराए थी को विछोड़ो लिखराए थो उहो जॾहिं तव्हांखे लिखराए हुनजी मर्ज़ी आहे तव्हांजी मर्ज़ी त शाइरी त हले ई कोन थी ईअं जे हले त पोइ हिकिड़ी जाइ ते वेही करे अलाए केतिरा किताब लिखी छॾिया ऐं चाहे वॾो शाइर थी वञा त मक़सदु अज़ीज़ गुल नई ठही ॾाढो सुठो शाइर हुनखे पढ़ंदो आहियां जीअं हुनजो हिकिड़ो नज़म आहे उहो अक्सर करे फेमस आहे त सार तुंहिंजे जो समूह आहे मुंहिंजी दिलि लाइ करबला तूं तंग जी कूड़ी सफ़ा बेवफ़ा 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 तूं बेवफ़ा पट तां तोखे खणी उबड़ा उछलाए पट तां तोखे खणी उबड़ा उछलाइजे हथ बाहूं आङरियूं हथ तुंहिंजा कटजनि काश तुंहिंजो सिर वॾे टंग जे नेज़े मथां अखियुनि मां तारा कढी ठुप पवंदो तोखे कजे शाल गर्मीअ में सॼी तूं पट ते पगड़ी शाल गर्मीअ में सॼी तूं पट ते पगड़ी किरी शाल सारे सर्द में तूं सीअ में सुकी मरी पोल बिजलीअ जा पटे वण कढी उछलाइजनि ऐं ॿिनि हथनि जे विच में शहर मेटे चटक ॿिनि हथनि जे विच में शहर मेटे चटकजे चओ भला चओ भला चओ भला तूं छा कजे हिन विछोड़े में पई जीअण जी परसत कजे
कुछ न कीअं गुज़रे पई हाल ॻाढ़ा लाल थिया दंग जी कूड़ी सफ़ा बेवफा बेवफा बेवफा। सही का ॻाल्हि ॾिठी तॾहिं न त लोक चिता कोन्ही लालच जे बिना के बि के को कुर्ब ॾिता कोन्ही। वाह वाह। का ॻाल्हि ॾिठी तॾहिं न त लोक चिता कोन्ही लालच जे बिना के बि के को कुर्ब ॾिता कोन्ही तूं आ भली बेकण हर वक़्तु सॼण सां पर ॾेख त को तई तूं ताड़ी त वता कोन्ही हिकु साल सवा 16 ॿिया हुस्न ते ॾा ऐंजा हर हर पे पुछनि बुज़ुर्ग मसला त मता कोन्ही मुश्ताक लिगारी तूं गुस्ताख न सम्झी तूं अधराज तो साडा है मैं कूड़ किता कोनी बाबा श्री तारी वॾी महिरबानी तव्हांखे हिकिड़ी तकलीफ़ ॾींदुसि तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां इंटरव्यू कयो साईं साहब कचहरी थी दोस्त हुया सभु तो हिननि दोस्तनि जा नाला खणी वठो ऐं सभिनी जा जी तारीफ़ थी वञे हिकिड़ी यादगार कचहरी आहे ऐं गॾोगॾु हिकिड़ो मूंखे तव्हां गज़ल ॿुधाईंदो उहो जेको अक्सर करियां तव्हां जो न मिली हिते किथे किथे पर पहिरें न संगत जा सॼी या नाला जेके आहिनि से तव्हां ॿुधाए वठो त पोइ तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तव्हां पहिरियों तारो पाण करायो। मुंहिंजो नालो अब्दुल हफ़ीज़ सोलंगी आहे ऐं शाइर यूसुफ सोलंगी जो पुटु आहियां। मुंहिंजो नालो आबिद हुसैन सोलंगी आहे यूसुफ सोलंगी जो पुटु आहियां। मुंहिंजो नालो इमरान सोलंगी आहे यूसुफ सोलंगी जो भाइटियो आहे। मुंहिंजो नालो आहे मोहम्मद ज़ैद सोलंगी और यूसुफ सोलंगी जो पुटु आहे। महिरबानी साईं मोहम्मद यूसुफ सोलंगी जा फर्ज़ंदन ऐं साईं जो भाइटियो साईं जिन जी वॾी महिरबानी। अॼु साईं जिन ते स्पेशल मूं वटि कोन आया आहिनि जो आउं चवां साईं जो मूं ते थोरो आहे साईं आयल आहे हिते दोस्तनि का दावत आहे हुन में असां सभिनी खे दावत आहे ऐं इंशाल्लाह हाणे असां थोरी देरि में पोइ गॾिजी सभई दोस्त हुन दावत में वेंदासीं ऐं वरी मां साईं वारनि खे गुज़ारिश कंदुसि त दावत खाई साईं वारा राति मूं वटि तरसनि त साईं वारनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हाणे बशीर साईं जी फरमाइश ते उस्ताद मुश्ताक लिगारी जो हिकिड़ो गज़ल आहे त का जो न मिली जो रात जी कर खबर चो सची सिजल थे रात जी कर खबर चो सची सिजल थे जो न मिली हिते तूं किथे वे किथे आया है गुल गुलाबी मथां मात पवंदी रही काई बुलबुल इहा लात लवंदी रही वही निशानियूं छॾे तुंहिंजी चादर मथे जो न मिली हिते तूं किथे वे किथे तूं अची पियो किथां पद ताज़ो कयो तुंहिंजे चहिरे मडामो अंदाज़ो कयो ईअं ते चोरी वएं चो ॿुधाई न थे जो न मिली हिते तूं किथे वे किथे जा हक़ीक़त जंहिंसां ॿुधाई त हा ॻाल्हि मूंखां बि पियो तूं लिकाई त छा ॿिए खे मुश्ताक खे तो कयो आहे मथे जो न मिली हिते तूं किथे वे किथे राति जी कर ख़बर चो सची सिजल थे जो न मिली हिते तूं किथे वे किथे वरी महिरबानी। थैंक यू।